साथियो, असां कोशिशि करे रहिया आहियूं नंढनि ॿारनि खे सिंधी सेखारण जी, ऐं इन जे लाइ सिंधी संगत पारां थी रही आहे 7वीं सिंधी इंटरनेशनल नर्सरी राइम्स जी चटाभेटी। असांखे तव्हांजी ज़रूरत आहे, तव्हांजो साथ खपे। इन जे लाइ असां हिकु नई ॻाल्हि सोची आहे त जेके बि बाल मंदिर आहिनि, यानी जिते नंढा ॿार 3 साले खां वठी 6 साले ताईं वञनि था, स्कूल में त नथा वञी सघनि एतिरे नंढी उमिरि में, जेतोणीकि केतिरनि स्कूलनि में इहा फैसिलिटी आहे, पर जिते जिते ॿार आहिनि सिंधी कॉलोनियुनि में, उते पासे में ॾाढा सुठा बाल मंदिर हलनि था। ख़बर अथव, मां हाणे इंदौर वई हुअसि ऐं इंदौर में हिकु ईअं ई बाल मंदिर यानी प्ले ग्रुप मूंखे मिलियो, स्कूल जंहिंजो नालो आहे यूरो वर्ल्ड, ऐं उन में मूंखे हुन ॿुधायो, शिखा मैडम, त हुन वटि 600 ॿार आहिनि ऐं 600 ॿारनि मां 500 ॿार सिंधी आहिनि। कीअं भला? इहो इन जे लाइ छो जो इहो आहे इन लोकेलिटी में जिते सिंधी घणा था रहनि, त असीं तव्हांजी मदद घुरूं था, तव्हांजो सपोर्ट असांखे खपे, छाकाणि जो तव्हां कहिड़े बि शहर में आहियो, उन शहर में सिंधी ॿार हूंदा, उते बाल मंदिर हूंदा, त ॿारनि ताईं कीअं पहुचबो? इन्हनि नंढनि स्कूलनि ज़रिए। पर तव्हां असांखे ॾियो ख़बर, तव्हां असांखे ॿुधायो त किथे अहिड़ा स्कूल आहिनि, उन्हनि जो फ़ोन नंबर, ईमेल ID ऐं नालो, त बसि सिंधी संगत जाम कमु करे सघे थी। पंहिंजे ॿोलीअ खे ज़िंदा रखण जी इहा हिकिड़ी कोशिशि तव्हां कान कंदा? ज़रूरु कंदा, छो जो सिंधी आहियूं असीं ॿई हिकिड़ा, तव्हीं बि सिंधी असीं बि सिंधी, गॾिजी करे कंदासीं पंहिंजी मातृभाषा जी रक्षा, पंहिंजे सुञाणप खे रखंदासीं क़ाइमु। त पोइ ॾियो असांखे पंहिंजो साथ ऐं बणिजो असांजा मददगार। जय झूलेलाल।